थोड़ो जोर सां अॼु 21 फरवरी 2023 आलमी मातृ ॿोली ॾींहुं यानी विश्व मातृभाषा ॾींहुं। सिंधी मुंहिंजी माउ, जीजर मुंहिंजी सिंधी, क़ौम उहा जिंदड़ जंहिंजी ज़ुबान जिंदड़। सच बच इंसान जी सुञाणप उनजी ज़ुबान सां थींदी आहे। ज़ुबान ते जेका ॿोली हूंदी इंसान खे उन सां ई सुञातो वञे थो। अॼु 21 फरवरी 2023 विश्व आलमी मातृ ॿोली ॾींहुं मतिलबु विश्व मातृभाषा ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। जेतिरी ॿोलियूं दुनिया में ॻाल्हाइजनि थियूं उहे सभई ॿोलियूं सन्मान जे पात्र आहिनि, पर इंसान खे जेका माउ वटां अबाणनि वटां ॿोली मिले थी उहा ॿोली कॾहिं न विसारणु खपे। भले ॻाल्हाए वठूं केतिरियूं बि ॿोलियूं, पर पंहिंजी अबाणी ॿोलीअ खे की न विसारियूं। मां सुनीता सुभाष कुमार वासवाणी अॼु जे सुहिणे फंक्शन प्रोग्राम जी ते आयल सभिनी नंढनि वॾनि जो दिलि जे गहराई सां स्वागत कयासीं। सुजाॻ सिंधी समिति 2011 में स्थापना थी। 2014 खां पंहिंजा प्रोग्राम ॾींदी रहे थी। अॼु जी टहीअ खे नौजवाननि खे सिंधी साहित्य, संस्कृति ऐं सभ्यता खां मुखाफ़िज़ कराईंदी रहे थी। लख थोरा सुजाॻ सिंधी समिति जा जो वक़्त ब वक़्त कंहिं न कंहिं नमूने सां सिंध सां असांखे जोड़े रखे थी। मां सुजाॻ सिंधी समिति जे मेंबरनि खे श्री हरेश अगनानी ऐं श्री रमेश रामरखियाणी खे इहा वेनती कंदसि, गुज़ारिश कंदसि अॼु जे कॉम्पिटिशन जे जजिस खे आदर ऐं मान सां वठी करे अचनि। अॼु जा जजिस आहिनि श्रीमती भारती केवल रामाणी ऐं श्रीमती वर्षा उदोदासाणी। जोर सां तालियूं वॼाए करे असांजे जजनि जो स्वागत कंदा। तालियूं वॼाए जोर सां। भैया म्यूजिक बजाओ, म्यूजिक बजाओ। जजेस को लेके आ रहे हैं। ताली बजाओ। तमारी जजमेंट लेंगे, जजमेंट जोर से ताली बजाओ। बजाओ जोर से। हम पता नहीं कितना नहीं जोर से ताली बजाओ। असांजा जजेस हैं श्रीमती भारती केवल रामाणी, असांजा मैडम यानी असां खली दादी भी चवंदा आहियूं। असांजा ॿिया जजेस हैं श्रीमती वर्षा उदोदासाणी जेके एमएस यूनिवर्सिटी सिंधी सेक्शन डिपार्टमेंट जा प्रोफेसर आहिनि। अॼु जा ई जजमेंट कंदा। अॼु जो जेको प्रोग्राम आहे उन में 8 ग्रुप्स कॉम्पिटिशन में आहिनि, 2 ग्रुप्स आहिनि जेके नॉन कॉम्पिटिशन में आहिनि। टोटल 10 ग्रुप आहिनि। टोटल मार्कूं आहिनि 10 और 15 और 20। उन में 15 मार्कूं तव्हांखे डांस ते ॾिनियूं वेंदियूं ऐं 5 मार्कूं जेको स्टैंड अप कॉमेडी थींदी उन ते रखी वेंदियूं। इन करे टाइम जो बि ख्यालु कंदा ऐं सुठे नमूने परफॉर्मेंस कंदा। सुजाॻ सिंधी समिति जे तरफ़ां मां सभिनी ग्रुपनि खे शुभकामनाऊं ॾियां थी। हिन मंच ते अची करे सिंधड़ी ॾेखारींदा, असांखे सिंध जो दर्शन कराईंदा। ऐं असांजा जेके स्टैंड अप कॉमेडी कंदा ॿार उन जो टाइम कंट्रोलर आहिनि असांजा श्री रमेश रामरखियाणी, असांजे ज़माने जा सुपरस्टार। टाइम खे कंट्रोल कंदा हुजे, असांजे ज़माने के सुपरस्टार आहिनि। अॼु जो प्रोग्राम मन खे मोहींदड़ ऐं दिलि खे छुई वञे अहिड़ो आहे। समूरी सिंध तव्हांजे अॻियां हिन मंच ते कुझु ई पलनि में अचण वारी आहे। पोइ छो न गॾिजी असीं ताड़ियूं वॼाए करे ग्रुपनि जो स्वागत करियूं। ताड़ियूं तव्हां वॼाईंदा, तव्हांजे लाइ ताड़ियूं में कमी न थिए, छो त चवंदा आहिनि जेको वॼाईंदो ताड़ियूं तंहिंखे मिलंदियूं ख़ुशियूं सारियूं ऐं लही वेंदियूं बीमारियूं। बराबरि न? इन करे जोर सां वॼायो।
यानी माधुरी जी आहे इन करे असां विच विच में अंग बि सिखंदासीं हिकु ॿ टे बराबरि न त तव्हां हिकु ॿ टे असां विच विच में चवंदासीं कविता नंढड़ी हिकु दीदी मस्तु हा थी करे शायदि मज़ो ई वठंदी पूरे दिलि सां बराबरि न जोर सां चओ मां सिंधी आहियां फ़ख़्र सां चओ मां सिंधी आहियां हाली सिर्फ़ु सिंधी चवण सां सॾाइण सां असां सिंधी न थींदासीं जेकॾहिं क़ौम खे ज़िंदह रखिणो आहे त असांखे सिंधी ॻाल्हाइणी आहे घर में हुजे या तरम हुजे असांखे सिंधी ॻाल्हाइणी आहे हाणे मां पहिरीं ग्रुप जेका आहे असांजी उनजो मां वेलकम कंदसि पहिरीं ग्रुप आहे काजल तिलोकाणी तरफ़ां अॼु जे प्रोग्राम जी शुरूआत जंहिं गीत सां थींदी उहा आहे असांजी प्यारी ग्रुप SSB काजल तिलोकाणीअ जे तरफ़ां पर पहिरियों डांस खां पहिरियों हिन जी हिकु देवांशी चांदवानी आहे उहा स्टैंड अप कॉमेडी कंदी 3 मिंटनि जे लाइ हाणे मां माइक ॾियां थी देवांशी चांदवानीअ खे जय झूलेलाल जय झूलेलाल जय झूलेलाल मां देवांशी चांदवानी अॼु तव्हांखे हिकु सिंधी चर्चो थी ॿुधायां अॼुकल्ह घण वारा चवंदा आहिनि कि असांजो नाठी ॾाढो सुठो आहे पर असांजो नाठी ॾाढो सुठो आहे छो त असांजी धीउ जी हर ॻाल्हि मञंदो आहे पर असांजो पुटु ॾाढो ख़राबु आहे छो त असांजी नूंहं जी हर ॻाल्हि मञंदो आहे अॼुकल्ह टीवी ज़िंदगी ख़राब करे राति जो एकता कपूर थी तपाए सुबुह जो रामदेव बाबा जो हितां खणो हितां छॾो कॾहिं माण्हू भुलिजी वञे त मथे हली वञे माण्हू चवंदा आहिनि सिंधी जे खून में धंधो हूंदो आहे माण्हू चवंदा आहिनि सिंधी जे खून में धंधो हूंदो आहे पर असांजे खून में त आलस हूंदी आहे तमामु सुठो देवांशी चांदवानी कोशिश कई आहे महिरबानी करे जेको मां ॻाल्हाए थी चवे हिन मंच ते अचणु सवली ॻाल्हि कान्हे हिनखे हिमत ऐं हौसलो अफ़ज़ाई कंदा ताड़ियूं वॼाए हिनखे सिर्फ़ु ताड़ियूं खपनि जीअं ॿिए दफ़े अची सघनि काजल तिलोकाणीअ जे जेको गीत जो बोल आहिनि रही वञे राति बंबोर में Sindiriya,
चोट चमंदी सा नान चवंदी सा चोट चमंदी सा नान चवंदी सा मान रही बन रात बमोर में अल्लाह रही बन रात बमोर में पीरी पवनी सा सुनिया मोरनी सुनिया मोरनी सुनिया मोरनी सुनिया मोरनी दायक लतीफ जय दानो लतीफ जय जो लतीफ जय गोली लहंदी सा नान चवंदी सा गोली लहंदी सा नान चवंदी सा नान रही बन रात बमोर में अल्लाह रही बन रात बमोर में पीरी पवनी सा नान चवंदी सा पीरी पवनी सा नान चवंदी सा नान रही बन रात बमोर में अल्लाह रही बन रात बमोर में पीरी पवनी सा सुनिया मोरनी